प्रिय विद्यार्थियों, अॼु पाण सिंधी लोक कला जो पाठ थर्ड कंदासीं। 2 पाठ पहिरियों करे चुका आहियूं। इन में लेखक सिंधी लोक कलाउनि जे बारे में असांखे ॼाणाए रहियो आहे त पहिरियों जेके मुअनि जे दड़े मां शयूं हथ थियूं उन्हनि जे बारे में ज़िक्र कयोसीं त कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं हथ आयूं। त उन में जेको हो पाण रांदीका जे बारे में कयोसीं। हाणे पढ़ूं था कपिड़े जे बारे में। त कपिड़े ते कंब आलीशान आहे, लूंगियूं ॾिसी लिम लिम माना नस नस ठरी पई आहे। सूसियूं गरसियूं ॾिसी नेण शीतल था थियनि, नसपुर जा खेस ॾिसी दिलि खंभिजी वञे थी। छा त कमु थियल आहे पारसियुनि ऐं गालीचनि ते। गालीचो आहे या बगीचो, रवाजी औरतूं जेके चादरूं थियूं ओढ़नि या वॾेरा जेके हंध ते पोश था विझनि माना कवर था विझनि, तिन ते छुर त ॾिसो। छा आहे उणत ऐं छा आहे रंगनि जो मेल। भर्त जो कमु त आला दर्जे जो आहे, भर्त लाइ मुकेश कमु आयल हुजे या पट या सुट कमु ॾिसी अंदर मां अचानक वाह वाह निकिरी थी वञे। कमु कंदे कारीगरनि माण्हुनि जे आदतुनि शगुलुनि ऐं रस्मुनि जा चिट वेही चिटिया आहिनि। बारीक नज़र सां निहारजे त आयकनि जे अंदरि तितर पिया विढ़नि, कुकड़ पिया जुग कनि, शिकारी पिया हरणनि पुठियां दौड़नि, नांग पिया नोरनि सां लड़नि, मल्ह पिया ताक़त आज़माई कनि ऐं मुहाणा पिया ॿेड़ीअ में सैर कनि। मर्दनि खां वधीक ज़ालूं इन कम में बड़ याने होशियार आहिनि। भर्त जो कमु बे इंतिहा अथनि। ॿियो त ठहियो पर ख़ुदि संदन रवाज़ी गगा गज चोला सुथड़ूं ऐं टोपियूं पिणु नफ़ीस माना तमामु बारीक भर्त जूं साबितियूं थियूं ॾियनि त कला जी साख भरनि माना उन्हनि जी जेका कला आहे साराह जोगी आहे, उन खां केर बि नाकारी न करे सघंदो। ठिकर जे थांवनि खे बि ॿुसो कोन छॾियो अथनि। दिलनि मटनि चांगियुनि ऐं सुराहिनि ते कमु त ॾिसो। अॼु बि जेकॾहिं मिर्ज़ा बेग वरी सिंध में अचे ऐं सुहिणीअ जी दुकान ते गिड़ी वञे त सभु कुझु ॾेई बि दिला ऐं मट ख़रीद करे वञे। जेकॾहिं सुहिणी वरी हिकु बार जीअरी थी पवे ऐं महिवाल वटि वञी पवे त घड़े जी घर ॾिसी चई न सघे त घड़ो कचो आहे या पको। कढिया जे कलाल से ॾिसी चित चरियो थियो। घणो की इन्हनि हुनरनि ते अञा बि लिखिजे पर कलाऊं अञा ॿियूं बि आहिनि जिन असांजो ध्यानु ॾियणो। लेखक चए थो त कलाऊं जिन में फ़क़ति जिस्मानी ख़ुशी ऐं सुख मौजूदु न हुजे पर रूहानी मौज ऐं आनंद हुजे। सिंधी राग जा शौक़ीन आहिनि। अरबनि में अचण खां पोइ थोरो वक़्तु पोइ मौसीक़ीअ में ठापुर आहे, पर सूफ़ी मत जे ज़ोर वठण करे समाउ खे वॾी अहमियत मिली वई। राग त सिंधियुनि जे रग रग में समायल आहे। हारी हुजे या कामोरो, भाई हुजे या दीवान, सभु मौसीक़ीअ जा मुश्ताक़ आहिनि। जेको बि कॾहिं कंहिं औतारे ते वियो हूंदो या कंहिं फ़क़ीर जी चौकीअ में शामिलु थियो हूंदो सो चई सघंदो त सिंधी राग में कहिड़ो मज़ो आहे ऐं केतिरी मस्ती आहे। मटके ते जॾहिं ॻोठाणा काफ़ियूं ऐं बैत चवंदा आहिनि तॾहिं अजल कैफ़ियत थी वेंदी आहे। ॿुधंदड़ मौज में अची वेंदा आहिनि। आवाज़ सां जॾहिं ॻाढ़ड़ आवाज़ु निकिरंदो आहे तॾहिं ईअं लॻंदो आहे त हिकु आबिद अल्लाह जे लव में, आबिद माना चाहींदड़, ख़ुदा जो बंदो, अल्लाह जे लव में अल्लाह जे प्यार में लीन थियो वेठो ऐं गैब जा बैत ॿुधाए। उहा मौज मचंदी आहे जो ॿुधंदड़नि ऐं ॻाईंदड़नि खे पंहिंजे साह जी सुध बि न हूंदी आहे। कंहिं सुरंदाईअ खां कॾहिं हुसैनीअ जो राणो या कोहियारी जूंगार ॿुधी अथव? जंहिं क़ौम में राग जो शौक़ु नाहे तंहिं क़ौम में चरित्र या इख़लाक़ में बुलंदी मुश्किल हूंदी। कुदरत में नदी कलकल करे थी, वण छिमछिम कनि था, पखी लातियूं लवनि था, इंसान अहिड़ी सौगात खां कीअं वंझो रहंदो। सिंधियुनि संगीत जो पूरो पूरो आदर कयो आहे। सिंधी ॻाइनि बि वॼाइनि बि राग में बुड़ त साज़ में इन्हीअ खां बि बुड़ आहिनि। साज़नि जा बि सवें क़िस्म आहिनि। के मरवज आहिनि त मरूज़ ऐं के अला। सिंधीअ जो नड़ ॿुधो अथव? नड़ ॿुधो सिंध जे सूरदास जो ऐं पोइ चओ त विस्मय जा शहनाई शइ खाई वेंदी। शहनाई जेका शादीअ में असां वॼाईंदा आहियूं।
या कंहिं ॾींहुं ॿिन्ही जी जुगलबंदी थिए त पोइ इंसाफ़ करियो त नड़ जॾहिं वॼे थो तॾहिं जिंसी ईअं पियो सम्झ थिए त रोमी शाइर पंहिंजे मसनीवीअ जी शुरूआति इन्हीअ नड़ में सदा सां कई आहे, माना प्यार सां कई आहे। अॼु बि हिमायत में ख़ुदि खे विसारे नथो छॾिजे वञे, जुदाईअ खां शिकायत में खुंद यानी नड़ खां ॿुध हिकायत थो करे त जुदाईअ खां शिकायत थो करे। नड़ में बि ॿ कायूं कमु ईंदियूं आहिनि, नर ऐं मादी। नर करे दर्द जूं दाऊं ऐं मादी बरे सिक जा सुॾिका। असुलु ईअं पियो लॻंदो आहे जो चकोर ऐं चकोरी राति जे वक़्तु हिक ॿिए खां जुदा थी अलॻि अलॻि किनारे तां पिया हिक ॿिए खे कूकारिन ऐं पुकारिन। फूक फूकण सां पूरो नर विलाप थो करे, पर इन्हीअ में कमाल खपे। सिंध में बांसुरीअ जे उस्ताद पिया आहिनि त तुंबे वॼाइण वारा बि तिखा कारीगर मौजूदु आहिनि। नांग खे झूमाइण वारा जोगी छा त दुंबे सां तानूं कढनि। शरनाईअ वारा शहजोर बि सिंध में घणा आहिनि। शादीअ जो शुगुन पूरो न लेखिजे जे शरनाईअ मां फलक शफ़ाब आलाप न उथनि। चंग वॼाइण वारा अॼु बि चित चरियो करे था छॾनि। किन जो चवणु आहे त बीजल चंग चोरे राय जो चित चरियो करे छॾियो ऐं किन जो चवणु आहे त सुरंदे जे सुर ते राजा सिर अर्पियो। चंग हुजे या सुरंदो, पर अॼु बि सिंध में अहिड़ा माहिर पिया आहिनि जो जेकॾहिं को सखी सरदार हुजे त जान गोरण लाइ तयारु थी वञे। जाजक जो जार 10 भेरा ॾियाज चवे, जंहिंमें माल न मिरीअ जेतिरो तंहिंजो तमहदार जे अचई कम कपार त 20 भेरा ॾियां। बसि अॼु एतिरो ई इन जे बारे में। अॻिते बि आहिनि अञा साज़, इन्हनि जे बारे में पाण ॼाण हासिलु कंदासीं सुभाणे नेक्स्ट पीरियड।